सूरह इब्राहिम की आयत नंबर 24 का तिलावत है। अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस में कलो के दर्स में यह गाल जिक्र थी चुकी। अल्लाह फरमायो त ईमान वारन जे लाए ऐं जिन चंगा कम कया उन जे लाए जन्नत है। ऐं फरमाई त जन्नत अहिड़ी जंहिंमें हमेशा रहंदा ऐं उन जन्नत जे अंदर दाख़िल थींदा त वरी निकिरंदा ई कोन। हत्ता कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया त हिकिड़ो शख्स जेको अल्लाह तबारक व तआला सां ईमान वारो अंगल कंदो त मुंहिंजा रब मां तोरी जन्नत जी ख़ुशबू त ॾिसां महसूस कयां, थोरो सां इजाज़त ॾे त मां तोरो जन्नत जी ख़ुशबू सिंगी अचां। अल्लाह पाक जे तरफ़ खां उनखे इजाज़त मिलंदी। थोरो वेझो पहुचंदो त अर्ज़ु कंदो त मुंहिंजा रब एॾी ख़ूबसूरत जन्नत मुंहिंजा अल्लाह थोरी भला इजाज़त ॾे त थोरो अंदरि दाख़िल त थी ॾिसां। पाण साईं फरमायो त इंसान जेको आहे उहो पंहिंजो कदम अंदरि जन्नत में रखंदो ऐं पोइ वरी रब खे अर्ज़ु कंदो त मुंहिंजा रब असां दुनिया जे अंदरि ॿुधो हुयोसीं त अल्लाह जो हुकुम आहे त जेको जन्नत में दाख़िल थींदो त निकिरंदो ई कोन। मुंहिंजा रब हाणे तो जन्नत में मूंखे दाख़िल कयो, हाणे महिरबानी फरमाए। अल्लाह तबारक व तआला महिरबानी फरमाईंदो चङो भला हाणे उठ जन्नत। सुभान अल्लाह। सो अल्लाह जी रहमत इंसान जे लाइ जन्नत जा बहाना ॻोल्हींदी आहे। इंसान पाण थोरो मुतवज्जो थिए अल्लाह जी ज़ात जे तरफ़। रब जा ये बाग, ये जन्नतूं, ये उते बिल्डिंगूं माड़ियूं ऐं ये महल अल्लाह ठाहिया ई इन ईमान वारे जे लाइ। सो फरमाई त पर शर्त आहे त ईमान हुजे, अमल सालिह हुजे। ऐं अल्लाह पाक इन्हनि आयतुनि जे अंदरि ईमान वारे जो मिसाल बयान करणु फरमायो। फरमाई त ईमान वारे जो मिसाल आहे हिकिड़े पाक वण वांगुरु। ऐं फरमाई त अलम तर कैफ़ ज़रब अल्लाहु मसलन कलिमतन तय्यबतन। फरमाई त छा तो न ॾिठो। ऐं क़ुरान मुक़द्दस जे अंदरि अलम तर इस्तेमालु थींदो आहे माना तवज्जो करण जे लाइ सवाली अंदाज़ में। तव्हांखे इन शइ जी ख़बर न आहे, इन जे लाइ अल्लाह फरमाए त अलम तर कैफ़ ज़रब अल्लाहु मसलन कलिमतन तय्यबतन कशजरतिन तय्यबतिन असलुहा साबितुन व फरउहा फिस्समा। फरमाई त कीअं अल्लाह बयान कयो मिसाल पाक कलमे जो मिसाल। ऐं न पाक कलमे जो मिसाल आहे पाक वण वांगुरु। फरमाई त असलुहा साबितुन व फरउहा फिस्समा। उनजी पाड़ जेका आहे मज़बूत आहे ऐं उन जूं टारियूं आसमान में। जीअं वण जो मिसाल तव्हां ॾिसो त हिकिड़ो पाक वण हुजे ऐं उन पाक वण जी जेका आहे पाड़ बि मज़बूत हुजे, उन जूं टारियूं बि हुजनि ऐं उहो वण साओ बि हुजे। फरमाई त मोमिन जे कलमो पढ़ियो इन कलमे वारे जो मिसाल अल्लाह तबारक व तआला इन पाक वण सां बयान करे फरमायो। सुभान अल्लाह। सो फरमाई त अलम तर कैफ़ ज़रब अल्लाहु मसलन कलिमतन तय्यबतन। छा ॾिठो तो अल्लाह कीअं मिसाल बयान फरमायो हिकिड़े पाक लफ़्ज़ जो मिसाल कशजरतिन तय्यबतिन। फरमाई त पाक वण वांगुरु। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त ईमान वारे जो मिसाल बि वण वांगुरु आहे। ऐं साईं फरमायो त इन वण जो मिसाल करे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ईमान वारनि सां जेके आहिनि सहाबा किराम सां साईं सच्चा जेके आहिनि भोग बि करणु फरमाईंदा। जे पाण साईं हिकु दफ़े सवाल फरमायो त उहो कहिड़ो वण आहे जंहिंजो पनु न आहे छड़ंदो। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए त मूंखे इन वण जी ख़बर हुई, मूंखे सम्झी हुन ॻाल्हि खे, पर वॾनि सहाबा किराम जे अदब जे करे उहो जवाबु ॾिनो। ऐं बाद में वञी करे पंहिंजे वारिस साहिब खां हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जन खां वञी करे पुछियुमि त हुन ॿुधायो त इहो वण खजी जो वण आहे। अल्लाह तबारक व तआला इन खजीअ जे वण जे अंदरि ख़सलतूं रखणु फरमाई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कुलू मिन अम्मतिकुम, तव्हां खाओ पंहिंजे पुफीअ खां। यानी पुफी मतिलबु इहा तव्हांजे पीउ जी भेण आहे। अल्लाह तबारक व तआला जेका मिट्टी तयारु की न आदम अलैहिस्सलाम खे ठाहिण जे लाइ, त उन मिट्टीअ मां कुझु हिसो बची पियो। अल्लाह पाक इन बचियल मिट्टीअ मां इन खजीअ जे वण खे रब सां तयारु करे फरमायो। सुभान अल्लाह। ऐं इहो खजीअ जे वण जो मिसाल ईमान वारे सां ॾिनो वियो। जीअं ईमान वारो मज़बूत पंहिंजे ईमान ते ऐं कंहिं बि क़िस्म जे हवा में तूफ़ान में उनखे लोॾो ई कोन। खजीअ जे वण जो तव्हां पन ॾिसंदो न छणंदो न आहे।
ऐं अहिड़े नमूने सां हिन इंसान जो मिसाल ॾिनो वियो खजी जे वण सां। उनजी हिकिड़ी ख़सलत इहा बि आहे त फरमायो त खजी जे वण जो मिसाल इन जे करे बि ॾिनो वियो जो जेकॾहिं ॿियनि वणनि जी तव्हां मथां मुंडी कटे छॾियो न त उनजे पासनि मां थोरा पासनि मां जेके आहिनि टारियूं निकिरी करे वरी उहो वणु साओ सरसब साओ थी पवे। पर हिन खजी जे वण जो मिसाल इन जे करे बि बयानु कयो वियो त खजीअ जे वण में इहा ख़सलत आहे तव्हां हुनजो मुंडु कटे छॾियो बाक़ी सॼो वणु सुकी वेंदो, कॾहिं बि हुनजे पासनि मां पाणो कोन फुटंदो। जीअं इंसान जो मिसाल, इंसान जी जेकॾहिं इंसान जी मुंडी ख़तम थी वञे इंसान ई बेकार आहे, उनजो जिस्म बेकार आहे। अहिड़ी तरह खजी जे वण जी जेकर तव्हां मुंडी लाहे छॾियो बेकार आहे। त फरमायो त हिन वण जो मिसाल ईमान वारे जो मिसाल अल्लाह पाक हिन खजी जे वण सां ॾियणु फरमायो। हिकु त हुनजो पाड़ू मज़बूत ऐं ॿियो हुनजो थुड़ मज़बूत ऐं टे नंबर ते हुनजूं जेके आहिनि शाखूं हमेशह मज़बूत, कॾहिं बि हवा ते तूफ़ान ते हुनजूं शाखूं छड़नि कोन जेसिताईं वञी करे हुनखे उहो कटे न या हुनखे छाणे न वञी करे। फरमाईं त कशजरतिन तय्यिबतिन, इन पाक कलमे जो मिसाल, पाक लफ़्ज़ जो मिसाल पाक वण वांगुरु आहे, उनजी पाड़ मज़बूत आहे। वफ़रउहा फ़िस्समा, ऐं फरमाईं त उनजूं टारियूं आसमान में। तोती उकुलहा कुल्ल हीन बिइज़्नि रब्बिहा, इहो वण अल्लाह जे हुक्म सां हर इंसान खे मेवो ऐं समर वेठो थो खाराए, समर खाराए थो, मेवो खाराए थो, अल्लाह जो हुक्म आहे। तव्हां इन समरात खे ॾिसंदो ऐं अल्लाह तबारक व तआला इन नबातात जे अंदरि एतिरा त क़िस्म बयान इहे जेके आहिनि पैदा करणु फरमाया, जो जेके नबातात जा माहिर आहिनि उहे चवनि था त कम अज़ कम वणनि जे अंदरि 10 लख क़िस्म आहिनि, कम अज़ कम वणनि जे अंदरि 10 लख क़िस्म सिर्फ़ु वणनि में, ऐं इहे सभु जो सभु अल्लाह इंसानियत जे फ़ाइदे जे लाइ पैदा करणु फरमाया। तव्हां ॾिसो त वणनि में वणनि जी इंसान सां केतिरी अज़ीम निस्बत आहे। इंसान जेको आहे हिन वण सां केॾो प्यार ऐं मोहबत करे थो, इंसान जी ज़िंदगी जी ज़रूरत बि आहे। इन सां साफ़ इंसान जे लाइ हवा जेका आहे साफ़ शिफ़ाफ़ थी करे मिले। गर्मी में इंसान हुनजे सम्झो त छांव जे हेठां वेहे ऐं जेकर ज़रूरत पवे त वरी उनखे वढे करे उनजूं काठियूं इस्तेमालु करे। इन खां अलावा वण जा केतिरा ई फ़ाइदा, जीअं ग़रीब गुरबा जेके इन ई वणनि खे वढे करे पंहिंजूं छतियूं ठाहींदा आहिनि पंहिंजे घरनि में। त अल्लाह पाक इन्हनि जो इंसान जे लाइ अल्लाह पाक इन्हनि में केतिरा ई फ़ाइदा रखणु फरमाया। फरमाई थो कि इहो वण जेको आहे पंहिंजा समरात ऐं पंहिंजा फल ॾिए थो। कुल्ल हीन बिइज़्नि रब्बिहा, हर वक़्तु पंहिंजे अल्लाह जे हुक्म सां। रब जो हुक्म आहे त इंसान खे खाराए। इहो वण नथो करे, काफ़िर हुजे मुस्लमान हुजे, जेको हिन वण मां फ़ाइदो हासिल करणु चाहे फ्रूट खाए, अल्लाह जी तरफ़ खां मना आहे, वेठो खाईंदो, अल्लाह जी तरफ़ खां हुक्म आहे। इहो वण जेको आहे ॿियो इंसान जी ख़िदमत वेठो कंदो। फरमाईंदा वयदरिबुल्लाहु लम्साल लिन्नास, फरमाईंदा अल्लाह माण्हुनि जे लाइ मिसाल बयानु करणु फरमाया। इहो अल्लाह जो कानून आहे। रब मिसाल ॾेई करे इंसान खे सम्झाए। आख़िरत जा मिसाल दुनिया जे अंदरि अल्लाह पाक मिसाल ॾेई करे इंसान खे सम्झाई त इंसान ही तव्हांजे लाइ, जीअं दुनिया जे अंदरि इंसान मिसाल सां ॻाल्हि वधीक सम्झंदो आहे, अहिड़ी तरह फरमाई त ईमान वारे जो ईमान इन जो मिसाल इन वण वांगुरु आहे, जंहिंजूं टारियूं बि मज़बूत ऐं उन जूं टारियूं आसमान में पाड़ उनजी मज़बूत। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदे इहे मिसाल बयानु फरमाया माण्हुनि जे लाइ, सही छाजे करे, ताकि इंसान सम्झे। असुल मक़सदु आहे त इंसान सम्झे हिन ॻाल्हि खे, इंसान जेको आहे पंहिंजे मक़सद खे हासिल करे। वमथलु कलिमतिन ख़बीथतिन, ऐं फरमाईं त जेको ख़राब कलमो आहे, ख़राब लफ़्ज़ आहे, उनजो मिसाल ख़राब वण वांगुरु आहे। जीअं ख़राब वण जो मिसाल, जीअं तव्हां ड्रब ॾिठा हूंदा, ड्रब ॾिसो या कांडेरा ॾिसो या अहिड़े क़िस्म जा वण तव्हां हेॾे दरिया ते वेंदा न त हिते नंढनि क़िस्म जा वण जेके आहिनि अहिड़ा हूंदा जो थोरो हुनखे माण्हू सट ॾे या हवा अचे त हवा ते उखड़ी करे पंहिंजी पाड़ मां निकिरी करे हलियो। फरमाईं त काफ़िर जो मिसाल या जेको इंसान हिन कलमे तय्यब खे नथो अपनाए, यानी जेको ईमान नथो आणे, काफ़िर जो मिसाल उन कूड़े वांगुरु आहे। हवा आई, हवा ते ख़तमु, हुनजो यकीन ई कोन्हे। अल्लाह पाक यकीन रखियो आहे ईमान में। तंहिंजे करे तव्हां पंहिंजे दिलि ते हथ रखी करे जेकर ॾिसंदा त रब जेको यकीन ऐं जेको एतमाद ईमान जे करे अल्लाह पाक ईमान वारे खे अता फरमायो आहे, बेईमान ऐं ख़ुसूसन बेनमाज़ी इन इत्मीनान खां, इन सुकून खां महरूम आहे। उनखे इहो इत्मीनान कोन्हे जेको अवां असांखे अल्लाह पाक नमाज़ जे सदके, ईमान जे सदके रब सां इत्मीनान सुकून अता फरमाए। सुभान अल्लाह।
फरमाईंदा वयदरिबुल्लाहुल अमसाल लिन्नास लअल्लहुम यतदक्करून। अल्लाह पाक मिसाल बयान तो फरमाए माण्हुनि जे लाइ ताकि ये समझनि हिन ॻाल्हि खे। वमथलु कलिमतिन खबीसतिन कशजरतिन खबीसतिन इज्तुसत मिन फौक़िल अर्द। फरमाईं त जेको ख़राब लफ़्ज़ आहे उन जो मिसाल ख़राब वण वांगुरु आहे जेके पाड़ खां माण्हू ज़मीन जे मथां ई मथां छिरे ते बीठो हुजे ऐं उनखे थोरी सट ॾे त उहो पटिजी करे किरी पए। माला मिन करार। फरमाईं त उनखे कंहिं बि क़िस्म जी मज़बूती आहे ई कोन। जे कुफर जो मिसाल क़ुर ॿी जॻह ते इन उन वांगुरु ॼण फरमाए जीअं गज हूंदी आहे न, गज या जेके झग खणी चइजे त इहा गज हूंदी आहे न, गज वांगुरु मिसाल यानी बज़ाहिर त इहा महसूस ईअं थींदी त इहा वॾी का शइ आहे, पर असुल जॾहिं उहा गज सुकी वेंदी त ख़बर पवंदी त असुल त हेॾो पाणी आहे, हिन जी त का बुक़द ई कोन्हे। कुफर जो मिसाल बि ईअं आहे। असुल ईमान आहे, ईमान असुल बुनियाद आहे, उनजी मज़बूती बि आहे ऐं उनजो मिसाल अल्लाह पाक वण वांगुरु बयानु फरमायो। ऐं जेको कुफर आहे फरमाए त उनजो मिसाल ख़राब वण वांगुरु। इज्तुसत मिन फौक़िल अर्द मा लहा मिन करार। जेको पटियो वञे ज़मीन जे मथां छिरे खां मा लहा मिन करार, उनखे का बि मज़बूती कोन्हे। युसब्बितुल्लाहु अल्लज़ीना आमनू। ऐं अल्लाह पाक ईमान वारनि जी तारीफ़ बयानु फरमाए। सुभान अल्लाह। फरमाईंदा ईमान वारा बिल क़ौलि साबित फिल हयातिद दुनिया। ये मज़बूत कौल ते आहिनि, मज़बूत ॻाल्हि ते आहिनि। अल्लाह इन्हनि खे ईमान ॾिनो, ईमान खां वधीक मज़बूती आहे। काइनात जे अंदरि अल्लाह पाक इहा ईमान जहिड़ी नेमत अता फरमाई। इन ईमान जहिड़ी नेमत में इन में इत्मीनान, इन जे अंदरि मज़बूती, इन में अल्लाह तबारक व तआला दुनिया जहान जो ऐं आख़िरत जो नेमतूं रब इन में रखणु फरमाई। ईमान हूंदो त इंसान आख़िरत में जन्नत हासिल कंदो। ईमान हूंदो त दुनिया जे अंदरि अल्लाह पाक जे महबूब जो प्यारो सॾाइबो। इहो ई इंसान ईमान वारो आहे जंहिंजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया त इहो मुंहिंजो भाउ आहे जंहिं मूंखे पंहिंजी ज़िंदगी में न ॾिठो, न ॾिसण जे बावजूदि मां मुहम्मद ते ईमान आंदो। पाण फरमायो त इहो शख़्स, इहो ईमान वारो मां रसूलुल्लाह जो भाउ आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जे हबीब जी भाइरी या ईमान, ऐं इन ईमान सां इहा का मज़ाक ॻाल्हि न आहे। फरमाईंदे युसब्बितुल्लाहु अल्लज़ीना आमनू बिल क़ौलि साबित। अल्लाह पाक इनखे क़ाइमु रखियो, साबित रखियो ईमान वारे खे इन मज़बूत कौल जे मुताबिक़। यानी इहो जेको कलमो पढ़ी, कलमे जे ज़रिए सां इहो ईमान जे अंदरि अची वियो। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु जन फरमायो, फरमाईंदा कलमे तय्यब मां मुराद जेका आहे ला इलाहा इल्लल्लाह। कलमे तय्यब मां मुराद जे क़ुर फरमाए न त कलिमतन तय्यबतन, फरमाई इन मां मुराद ला इलाहा इल्लल्लाह आहे। इहो ला इलाहा इल्लल्लाह वारे जे लाइ इहा ख़ुशख़बरी आहे। उनजो बुनियाद बि मज़बूत ऐं ॼण त खजी वांगुरु उहो सरसब्ज़ ऐं हमेशह ख़ुशगवार। अल्लाह तबारक व तआला इहे ख़सलतूं जेके ईमान वारे खे फरमाई त आख़िरत जे अंदरि त कामयाबी आहे ई आहे। जीअं फरमाई त उदखिलल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात जन्नत तजरी। आख़िरत में त जन्नत में वेंदा ई वेंदा, पर दुनिया जे अंदरि साबित क़दमी जे करे, इन कलमे जे मथां मज़बूत रहण जे करे अल्लाह पाक दुनिया जे अंदरि ई उन्हनि खे साबित कदम रखणु फरमायो ऐं ख़ुशि करणु फरमायो। सुभान अल्लाह। फरमाईंदा फिल आख़िरा, दुनिया जी हयाती में बि मज़बूत ऐं फरमाई आख़िरत में बि मज़बूत। वयुदिल्लुल्लाहु ज़ालिमीन। ऐं फरमाई अल्लाह तबारक व तआला नाइंसाफ़नि खे गुमराह कयो। जिन अल्लाह जो चवणु न वरितो, जिन अल्लाह जे क़ुर खे न ॿुधो, त ज़ाहिर आहे नाइंसाफ़ आहे। जे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चवण खे सम्झो त वैल्यू न ॾिनो, अहमियत न ॾिनी, उहो नाइंसाफ़ आहे। फरमाई त नाइंसाफ़नि खे अल्लाह गुमराह करणु फरमायो। वयफ़अलुल्लाहु मा यशा। ऐं हर शइ अल्लाह जे हथ में, जेको वणेसि करे, अल्लाह खां कोई बि कुझु न वठे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह से क़ुर खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।